नाज़िम, ठारूशाह शहरी भरपासे में भी तालीमी सरगर्मियों बहाल थी वयूं आहिनि। पहिरें मरहले में सेकेंडरी स्कूल ऐं कॉलेज खुली विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मोहम्मद जुड़ियल मंगी। जी मोहम्मद जुड़ियल, छा तफ़सील आहिनि? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं त अॼु 7 महीननि खां पोइ कोरोना वायरस जे वबा जे करे सिंधु जेको आहे सो स्कूल ऐं कॉलेजिस वग़ैरह बंदि हुजण खां पोइ अॼु जेको आहे सो सिंधु हुकूमत जे हुकूमत ते ठारूशाह में जेको आहे सो 9 क्लास खां वठी 12 क्लास ताईं जा स्कूल खोलिया विया आहिनि, जंहिंमें 3 सरकारी स्कूल, गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल ठारूशाह, गवर्नमेंट सैयद नूर मोहम्मद शाह डिग्री कॉलेज ठारूशाह, गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल ठारूशाह ऐं उन सां गॾोगॾु 5 निजी स्कूल जेको आहे सो खोलिया विया आहिनि। हाई स्कूल में जेको आहे सो तक़रीबन शागिर्दनि जो तइदाद जेको आहे सो 30 रहियो ऐं उन सां गॾोगॾु डिग्री कॉलेज में जेको आहे सो शागिर्द ऐं शागिर्दाननि जो तइदाद तक़रीबन 50 रहियो, जॾहिं त सरकारी तौरु निजी स्कूलनि में सिंध हुकूमत तरफ़ां ॾिनल हिदायतुनि ते SOP ते मुकमिल तौर ते अमल कयो वियो आहे। जी मोहम्मद जुड़ियल, तव्हांजी महिरबानी।